रिश्वत खाइण वारो इंसान टिनि ॻाल्हियुनि खां तबाह ऐं बर्बाद थो थिए। रिश्वत खाइण वारो, यादि रख ए इंसान, रिश्वत थोड़ी मिलंदी अथई, अज़ाब इन खां ट्रिपल ते मिलंदो अथई। टे ॻाल्हियूं कहिड़ियूं जंहिंखां तूं पर बर्बाद थो थी वञे, तबाह ऐं बर्बाद थो थी वञे, उहे टे ॻाल्हियूं कहिड़ियूं? नंबर 1 ते अल्लाह पाक तोखां मुंहुं फेरे वेंदो आहे। नंबर 2 ते अल्लाह जे रसूल जो उम्मती न आहीं। नंबर 3 घर में कॾहिं बि राहत ऐं सुकून ऐं बरकत रहमत नाज़िल न थींदई। केॾी बि कोशिशि कर, केॾी बि कोशिशि कर, तूं अल्लाह जे रसूल जो आशिक बि सॾाए थो, मुसलमान बि सॾाए थो, रब जो इनकारी तो ते। इनकारी जी माना है काफर। काफर तू रब जी ज़ात जो कसम तू काफर आ जेकॾहिं इहा रिश्वत वारी हराम पाई शुरू कई थी। या बंद कर, बंद कर। छो रिश्वत थोड़ी आ, इन रिश्वत खां वधीक अज़ाब थे। रिश्वत थोड़े वक्त जे लाइ तोखे सुकून ऐं राहत ॾींदई। यादि रखजांइ, इन ई सुकून ऐं राहत जे लाइ साल गुज़री वेंदई। ख़ुदा जो कसम अल्लाह शल राज़ी थी। इन हराम पाई खां भॼो परे। मां हक़ सच जो लेक्चर थो ॾियां, ग़लति ॻाल्हि नथो कयां। कंहिंजी माउ जो गुलड़ो आहे तूं, कंहिंजी माउ जो बछड़ो आहे तूं। इहा जेका पैरवी करे थो, इहा शैतान इब्लीस जी पैरवी आहे। यादि रखजांइ, शैतान इब्लीस खे राज़ी त करे थो, पर उन खां बाद में अल्लाह खे राज़ी तूं कीअं कंदे, रब खे राज़ी तूं कीअं कंदे? निकिर इन हराम पाई मां, कंहिंजी माउ जो गुलड़ो आहे। इन हराम पाई जी कमाई में को बि फ़ाइदो कोन्हे। बचड़नि खे खाराईंदे, बचड़नि खे बि पेट में हराम विझंदे। यादि रख ए इंसान, हक़ ऐं सच जा लफ़्ज़ ते कावड़ लॻई न। हे हिन मूं छो ईअं कयो आहे, मूं छो ईअं कयो अथई? हिन छा वरत चेक कयो? पिस्टल त कोन्हेसि न, हणी न विझे 2-3 गोलियूं चेक करेसि, त वरत चेक करेसि। मुंहिंजा सोड़ा, मां हक़ सच तो ॿुधाए, ख़ुदा जो कसम ग़लति ॻाल्हि नथो कयां, नाराज़ न थी जाए। छो रिश्वत खाइण वारो जेको इंसान आहे न, उहो हरामी आहे। मां साम्हूं थो चवां, कहिड़ा? उहो हरामी आहे। छो जंहिंखे रब हराम जो करार ॾिनो, उहो इनकारी आहे। इनकार जी माना छा आहे? काफ़र। ख़ुदा जे वास्ते, रब जे वास्ते इन रिश्वत खां ॿाहिरि निकिर। इन पैसे जे ज़रिए ते तोखे सुकून मिलंदो? न मिलंदई। यादि रखजांइ, उहो मोड़ बि ईंदो जेका रिश्वत वठे थो, उन खां डबल ते अस्पताल में रब जी ज़ात जो कसम पंहिंजे मथां न त पंहिंजे घर जे भातियुनि जे मथां वधीक भरींदो। रड़ियूं ऐं रांबाड़ी बि कंदे त मां कहिड़ो ज़ुल्म कयो? ए अल्लाह जी ख़लक़ियल इंसान ज़ात, रब जंहिं शइ खां मना थो करे उन खां साइड कर, किनारो कर, रब जो ख़ौफ़ कर। रब जॾहिं गफ़ूर रहीम आहे बि न, त यादि रखजांइ, रब चवंदो आहे न, रखी रखी दिलि में चवंदा आहिनि त अल्लाह माफ़ु करण वारो आहे, अल्लाह बख़्शण वारो आहे। हा, बख़्शण वारो आहे। रब इहो बि इशारो ॾिए थो त मां वाहिदुल क़हार बि आहियां। जॾहिं क़हार ते आया आहिनि त ख़ुदा जो कसम रब ॾींहुं क़यामत ताईं माफ़ु न कंदई। ईअं न आहे त अल्लाह गफ़ूर रहीम आहे त तूं हराम पाई घणी कर, माफ़ियूं वठंदो वठि। तूं इन माशरे खां निकिर, तूं गुलाब जो गुल आहे। इन हराम पाई जी कमाई खां ॿाहिरि निकिरंदे त रब तोखे राहत ऐं सुकून बि ॾींदई। इन खां बाद में तूं अल्लाह ते यकीन रखजांइ, माला माल बि कंदई। रब ते यकीन रखजांइ, माला माल बि कंदई। हक़ ऐं सच जा लफ़्ज़ ते जवान जी औलाद, जेकॾहिं तुंहिंजी दिलि खे तकलीफ़ पहुती आहे, रब जी ज़ात जो कसम ॾींहुं क़यामत में अल्लाह जे रसूल जे आॾो इंशाअल्लाह तुंहिंजो ऐं मुंहिंजो मेलो ज़रूरु थींदो। जज़ाइक अल्लाह ख़ैर, मा सलाम।